दोस्तों मां आहियां राजेश कुमार सिंधी। अज मां अव्हां के मोल माता हैदराबाद जो दर्शन करायां। मोल माता हैदराबाद जे मेले में यात्रियुनि जी सहूलियत लाइ हर क़िस्म जी सहूलियतूं मुहैया कयूं वेंदियूं आहिनि। यात्रियुनि जी सहूलियत लाइ कमरा, बिस्तरो, इशनान घर, चपल घर ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा खाधे खुराक जा स्टॉल पिणु लॻाया वेंदा आहिनि। ऐं ॿाहिरां आयल यात्रियुनि जे लाइ सनातन धर्म जे सां वास्तो रखंदड़ वेद ऐं भगवत गीता जा पुराण वग़ैरह बि स्टॉल ते लॻाया वेंदा आहिनि। हीउ मोल माता हैदराबाद जो भंडार खानो आहे जिते रध पचाव कयो वेंदो आहे ऐं आयल यात्रियुनि खे रोटी भंडारो साहब खारायो वेंदो आहे। ऐं यात्रियुनि जी सहूलियत लाइ भंडारे साहब में भी हर प्रकार जा भोजन खाधो तैयार कयो वेंदो आहे। मूंखे भी भुख लगी, तंहिं करे मां भी सोचो भंडारे साहब जो आनंद वठी वठां। तमामु सुठो खाधो तैयार थियल आहे, तव्हां खाईंदो तव्हांखे भी आनंद ईंदो। मोल माता हैदराबाद जो मेलो सिंधियुनि जे नए साल जी शुरूआत जे ॾींहुं चेटी चंड ते मल्हायो वेंदो आहे। ऐं मेले में सिंध जे कुंड करच मां यात्री ईंदा आहिनि। ऐं मेले में दरबार खे कुंवार जीअं सिंगारियो वेंदो आहे। दरबार जी ख़ूबसूरती ॾिसण वटां हूंदी आहे। मेले में आयल यात्री साईं झूलेलाल जा भॼन ॻाए झूमंदा ऐं आनंद वठंदा आहिनि। मेले में स्टेज टेबलो जो भी बंदोबस्तु कयो वेंदो आहे जेको सारी राति हलंदो आहे। मेलो लाल जो आयो अचो खुशो क्यों, झूलेलाल जो आयो अचो खुशो क्यों। मेलो लाल जो आयो अचो खुशो क्यों, झूलेलाल जो आयो अचो खुशो क्यों। चेटी चंड जी वाधाई पुगा अम्मा जा तुंहिंजी मौजुन मद होश बणायो आ, तुंहिंजी मोहब्बत